जो भी भलो थिए लाइव त मक़सदु इहो ई हुयो त ॿियनि खे बि जीअं ख़बर पए त हारी या को बि माण्हू आम हुजे उहो अमीर कीअं थो थी सघे। तमामु सवलो तरीक़ो अथव। असांजे ज़हन में जेका नंढड़ी आई ॻाल्हि मां चयो ॿुधायां। पहिरीं ॻाल्हि त इहा भाउ मुंहिंजा, अमीर सिर्फ़ु उहो थी थो सघे, आज़ादी वारी ज़िंदगी उहो थो गुज़ारे सघे जंहिंजी सोच सम्झ दिमाग़ आज़ादु आहे। तव्हांजी अगरि सोच ग़ुलामाना आहे, तव्हांजी अगरि सोच पिन मंगारी आहे, ठीकु आहे, त ॿियो करे ॾे, ॿियो वठी ॾे, तूं कराए ॾे, मां वटि हे न आहे, हो न आहे, सिफ़ारिश न आहे, रिश्वत न आहे, मां वटि कुझु बि न आहे। पर अलाह जी ज़ात त आहे। महिनत पंहिंजी हुजे, यकीन रब ते हुजे, तरक़ी तरक़ी आहे। चए यार इहे ॻाल्हियुनि सां पेट न भर, उहा कम जी ॻाल्हि कर। त मां चयो हाज़ुर साईं कम जी ॻाल्हि था कयूं। हाणे हिते राति जा 2:30 था थियनि पिया, हिकु बंदो सुतो पियो आहे, ये मुंहिंजे मालिक जा कर्म आहिनि। मां चयोमांसि पैसा घणा थी वला हिन वटि, ठीकु आहे। त हुन मूंखे इहा ॻाल्हि कई त भाउ पैसा हिन वटि त मां वटि कोन्हनि, ठीकु आहे, हूंदा इहे 2-3 लख रुपया। मां चयो सही आहे। मां चयो भाउ मुंहिंजा ॻाल्हि यादि रखजांइ, ॾिस अगरि तव्हां हारी आहियो, ॿिए जी ज़मीन ते कयो था पिया न, त पोइ भाउ मुंहिंजा तूं कॾहिं अमीर न थी सघंदे। सॼी ज़िंदगी ईअं गुज़ारे वेंदे, जंहिंजी ज़मीन आहे माल उहो खाईंदो, मार्केट में कमीशन एजेंट आहे, वापारी आहे, पैसो उहो प्रॉफिट मलाई त उहे खाईंदा। हारी खे छा थो मिले? कुझु बि न। महिनत तूं करें, फसल खे पाणी तूं ॾे, यूरिया तूं ॾे, गर्मी सर्दी में तूं जले, काम कबरनि खे पखियुनि खे तूं भॼाए, ठीकु आहे, 4-4 महीना तूं लोड़े, हो बीठे बीठे माल खणी वञनि। मां जो पंहिंजी डायरेक्शन चेंज कर। हारी आहे न, छॾे ॾे, तो वटि 2-3 लख रुपया थी न, 1.5 लख रुपए जी मशीन मिलंदई, ठीकु आहे। अॼुकल्ह अटे पीअण वारियूं ब्लोर वारियूं अची वियूं आहिनि, मां चयो उहो वठि, ठीकु आहे, पंहिंजो कमु शुरू कर, पाण मालिक थी। चए मां साईं हल पा, मां चयो उहो बि न कर, उहो बि न कर, ठीकु आहे। मां चयो 60 खां 70 हज़ार रुपए जी पैकिंग जी मशीन मिलंदी थी, ठीकु आहे। खुलियल सर्फ वठी आहे, खुलियल निमको वठी आहे, उहे 150 ग्राम जा 200 ग्राम जा पाव जा पैकेट ठाहे करे उहे खपाए किथे? दुकानदारनि ॾे वञ, ठीकु आहे। ₹1-2 घटि ते उते वञी ॾेनि दुकाननि ते, पाण हलंदी। शइ शिगल मां जो बंदि थियो आहे, हट बंदि थिया आहिनि ॿारनि जा, न थिया आहिनि भाउ मुंहिंजा। मां चयोमांसि ॿियनि खे त छॾ, खैरपुर मां 2 कटा वठी आहे मेट जा, ठीकु आहे, उन्हनि जी थैली सुठी में पैकिंग करे ॾे दुकाननि ते। ॾिस कीअं मां चयो वठनि था पिया मेट। भाउ मुंहिंजा, मां चयो आहे कोशिशि करण सां। मां चयो ॾिस ज़मीन में भली ॻाल्हि आहे, हारी सुठी ॻाल्हि आहे, पर तो वटि ज़मीन न आहे, इहे न आहे त तूं जल्दी अमीर नथो थी सघे। जे जल्दी अमीर थियणो आहे, कारोबार को तिजारत कर, ठीकु आहे। हल भाउ उहो बि हल, ठीकु आहे। मां चयोमांसि हिकिड़ो ॿियो तरीक़ो कर, ठीकु आहे, या मां चयो वधीक तूं पैसा न इन्वेस्ट कर, 2-3 लख न कर, छड़ो 1.5 लख मां, 1.5 लख मां कारोबार सोच। मां चयो पैकिंग वारी मशीन पाण न वटि, घर चए मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी भेण आहे, मां चयो मशीन वठी उन्हनि खे ॾे, पैकिंग वग़ैरह उन्हनि को कराए। छो त साईं औरत खां वधीक हिन दुनिया में मल्टी टैलेंटेड कोई न अथव। माना हिकु वक़्त में जेको 4 कम करणु ॼाणे, उहा अथव औरत जी ज़ात। तव्हां इहो ॾिसो न, औरत माउ बि आहे, भेण बि आहे, ठीकु आहे। अगरि तव्हांजे घर में आहे न, उहा तव्हांजी घरवारी बि आहे, तव्हांजे बचनि जो बि ख़्यालु थी करे, तव्हांखे कपिड़ा बि धोई थी ॾे, धोबी जो कमु, मानी पचाए थी ॾे, बोरची जो कमु, घर जी सफ़ाई करे थी, मासी जो कमु। औरत को वधीक साईं मेहनती जफ़ाकश कोई बि न आहे, अगरि असां सम्झूं त। जे अगरि असांजी सोच में इहा आहे त साईं न, इहा त माई आहे, इहा छा कंदी, पोइ कुझु बि न आहे। अमीर थियणो आहे न,
पोइ 2 हथ कमु करण वारा न हुजनि, 4 हथ कमु करण वारा। सोच जी ॻाल्हि अथव। मां चयोमांसि पैकिंग वारी आहे मशीन, भाॼाई खे वठी ॾे, माना मुंहिंजी भाॼाई उन पंहिंजी घरारी खे वठी ॾे, उहे पैक करनि ठाहिनि। तूं ॾींहं जो हारी जो कमु करे थो न, कर पियो, शाम जो वञी 2-3 कलाकनि में दुकाननि ते उहे ॾे, होलसेल जो कमु कर, माली माल चाशनी। हारी थी करे तूं अगरि महीने में 20,000 कमाए थो ऐं 10,000 होॾो मिली त 30,000 थी विया न। मां चयो चड़ी सोच ऐं सम्झ जी ॻाल्हि आहे भाउ मुंहिंजा, ॿियो कुझु बि न आहे। बाक़ी हाणे जंहिंजे लाइ हवाला आहिनि, जंहिंजे लाइ मां चयो बहाना आहिनि ज़हन में, त पोइ 10,000 बहाना आहिनि। हलो दोस्तो, पंहिंजो ख़्यालु रखिजो। असांखे ॾियो इजाज़त, सुम्हो थोरी झटि निंड कयो, पोइ वरी जुमे जी नमाज़ वरी सुभाणे ॾींहुं थींदो त इनशाला वरी ॾींहं जो ॻाल्हि ॿोल कंदासीं अदा। अल्लाह हाफ़िज़।